अस्सलाम वालेकुम। तकरार ड्रामे जी दोस्तों नेक्स्ट एपिसोड जी तव्हांखे कहाणी ॿुधाईंदा हलूं उदासी टीवी में खुश आमदीद। तव्हांखे पोइ किस्त में असां ॿुधायोसीं सिजावल खे गोली लॻंदी ज़ख़्मी थींदो मरदो न। हाणे तव्हां क्लियर करे इहो ई ॿुधाए छॾियूं था असां दोस्तो जेका मूसा खे आशू पोयों गोली हई। हाणे ॾिसजो तव्हां मूसा बि ज़ख़्मी थी वेंदो ऐं जेको आहे वरी सिजावल बि ॿिन्ही खे गोली लॻल आहे। ॿई जेको आहे वञी अस्पताल पुॼंदा ऐं ॿई मरण खां बची वेंदा। छाजे करे इन्हनि खे मरणो न आहे। इहे अगरि मरी विया त ड्रामो ई एंड थी वेंदो लेकिन इहे सिजावल बि बची वेंदो ज़ख़्मी हूंदो मूसा जी गोली सां ऐं जेको आहे मूसा बि ज़ख़्मी हूंदो आशू जी गोली सां। उते जेको आहे इहे आशू पूरो छो न कयो मूसा खे ऐं सिजावल खे अधु में इहो कमु छॾे कीअं भॼी वियो। असल में दोस्तो उते जेको आहे बख़्शल बि हुयो उन मथां फायर कया ऐं इन जे करे आशू वारा उतां निकिरी विया ऐं मूसा मतिलबु ज़ख़्मी थी पियो। इन जे करे मूसा खे पूरो मारण में आशू वारा नाकाम थी विया। नेक्स्ट एपिसोड में तव्हां ॾिसंदो त इहे ॿई अस्पताल में हूंदा मूसा बि ऐं सिजावल बि। पोइ जेको आहे नवाब खान जे हुन ते जेको आहे पाणी फिरी वियो जेको नवाब खान सोचियो त ॿई दुश्मन मां हिकिड़े वार में मारींदुसि। मां तव्हांखे पोइ किस्त में ॿुधायो दोस्तो इहो हमिलो थींदो अन क़रीब नेक्स्ट एपिसोड में तव्हां इहो ॾिसंदो। तव्हां हाणे ॾिठो पाण ट्रेलर में बि। हाणे इहो तव्हां पूरी कहाणी ॿुधाईंदा हलूं त हाणे जेको भावल आहे उहो वरी मीर जे मथां हमिलो करण जी कोशिशि कंदो। उन खे शक पइजी वेंदो त इहो मीर मूसा खे पोयों गोली हई आहे छो त उन्हनि खे भावल ॿी साइड हुयो। भावल खे पूरी ख़बर न पई त इहो कमु कीअं थियो। हाणे जेको आहे उहो वरी तकड़ि करे वेंदो ऐं मीर सां वञी मुहाॾो अटकाईंदो। वरी इन्हनि जो पाण में हिते जहिड़ो शुरू थी वेंदो ऐं थी सघे त इन जो बि अॻिते हली नवाब खान वरी फ़ाइदो वठे छो त दुश्मन मीर बि आहे भावल बि आहे नवाब खान जो। ॿ दुश्मन फ़िलहाल अस्पताल पुॻा बाक़ी इहे ॿ टे ॿार घुमनि था। इन्हनि खे पूरो करण जी कोशिशि कंदो छो त जॾहिं पाण में विढ़ंदा तॾहिं नवाब खान खे मौक़ो मिली वेंदो। आशू खे हाणे साह जी लॻल हूंदी शुक्र आहे मां उतां बची वियोसि। इहा ॻाल्हि कंदो अगरि असां उते मारिजी पवां त पोइ छा थिए हा। असांखे ॾींदा इजाज़त ख़ुदा हाफ़िज़।